उमेश मूंखे सप्लीमेंट्स कहिड़ा वठणा खपनि सुठी हेल्थ लाइ। आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु पाण उन जी ॻाल्हि सम्झंदासीं। ॾिसो सप्लीमेंट आहे न, उहो ज़रूरी कान अथव। सप्लीमेंट जो मतिलबु छा हूंदो आहे? जेकी कोई अधूरी शइ आहे उनखे पूरी करणु, कंप्लीट समथिंग विच इज़ इनकम्प्लीट। तव्हांजे शरीर खे जीअण लाइ, हेल्दी रहण लाइ कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, फैट्स, विटामिन, मिनरल, पाणी, फाइबर, प्रोबायोटिक खपे ऐं ही रोज़ु खपे। तव्हां अगरि ही सभु शयूं सही मात्रा में तव्हांजे खाधे मां खाई था सघो रोज़ बरोज़, त तव्हांखे कहिड़ो बि सप्लीमेंट न खपे। पर तव्हां कोई बि रीज़न खां हिन मां कोई बि शइ, कोई बि विटामिन या मिनरल नथा खाई सघो, तव्हां उनखे सप्लीमेंट मां वठी था सघो, खणी था सघो आराम सां। ख़बर कीअं पवंदी? तव्हांखे ब्लड रिपोर्ट कराइणो पवंदो, तव्हांखे हिकु दफ़ा न्यूट्रिशनिस्ट ऐं डॉक्टर सां कंसल्ट करिणो पवंदो। कहिड़ो बि माण्हू तव्हांखे इंटरनेट ते वेही करे चए थो की ढिमका फलाणा महिल तव्हांखे ही सप्लीमेंट खाइणो ई पवंदो, त उहो कूड़ो थो ॻाल्हाए, छोकी हुन तव्हांजी लाइफ स्टाइल, तव्हांजो खाधो पीतो, तव्हांजी ब्लड रिपोर्ट्स एनालाइज़ कई कान्हे।